अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदो। दोस्तों हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां नओं ड्रामो जेको अची रहियो आहे, जंहिंजो नालो आहे पाप नंगर। जी हा दोस्तों, पाप नंगर जे बाबति तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नंगर जेको आहे ड्रामो अची रहियो आहे KTN चैनल ते, ऐं KTN चैनल ते धमाकेदार ही ड्रामो ॿुधायो पियो वञे त तमामु सुठी लोकेशन ते ही ड्रामो रिकॉर्डिंग कयो पियो वञे। त हीउ जेको ड्रामो आहे त ईद ते हलायो वेंदो, ईद जे पहिरें ॾींहं ते। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जो डायरेक्टर आहे मुमताज़ कासकली, ऐं तमामु घणी महिनत करे रहियो आहे हिन ड्रामे ते। ऐं कैमरामैन आरिफ चन्ना जेको आहे वधि में वधि जेको आहे त कोशिशि पंहिंजे सां करे रहियो आहे त हीउ ड्रामो मशहूरु वञे। ऐं असांखे बि सम्झ में इहो पियो अचे त हीउ ड्रामो सभिनी ड्रामनि खे मारे वेंदो ऐं तमामु बहितरीनु हीउ ड्रामो रिकॉर्डिंग कयो पियो वञे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 30 खां 40 किश्तियुनि जूं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि, ऐं अञा हिन जी रिकॉर्डिंग तेज़ीअ सां जारी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईद जे पहिरें ॾींहं ते हीउ ड्रामो हलणु शुरू थींदो, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो एक्शन तयारु कयो पियो वञे, ऐं हिन में बाक़ाइदे एक्शन तव्हांखे सीन नज़र ईंदा ड्रामे में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी ड्रामे जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग हली रही आहे जैकोबाद में, ऐं सुठी लोकेशन ते हीउ ड्रामो रिकॉर्डिंग कयो पियो वञे। दोस्तों इन में वॾा अदाकार बि आहिनि ऐं नवां बि खयां विया आहिनि। दोस्तों उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।